जे वक्त में उनके यमन में मोकले रहा है। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐ मुआज़ सहाबी सगोरा, हाणे तू यमन वनी थो, मोटी अची त मता पंहिंजी मुलाकात न थिए। महबूब करीम उनखे इशारो कयो, ईंदड़ साल जीअं ईंदे मता पंहिंजी मुलाकात न थिए, तव्हां तुंहिंजो गुज़र मुंहिंजी मज़ार वटां थींदो। हज़रत मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ थो करे, ऐ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रब करीम वहां के जजी जमार अता फरमाए, पर ऐ महबूब करीम मेहरबानी फरमायो, मूंखे हिकिड़ी का ॻाल्हि अहिड़ी ॿुधाए छॾियो, इस्लाम जा मामलात अलाए केतिरा आहिनि, नेकियूं अलाए केतिरियूं आहिनि, कहिड़ियूं कजनि, पर ऐ महबूब करीम हिकिड़ी ॻाल्हि मूंखे मेहरबानी करे ॿुधायो, जो मां उहा कंदो रहां, उन खां बाद में कंहिं ॿिए खां पुछण जी ज़रूरत ई न थिए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़ी मेहरबानी अहिड़ी ॿुधायो, मां उहा कंदो रहां, बस इन ते बेड़ा पार थी वञनि। तव्हां सभई चाहियो था हिकिड़ो को अहिड़ो कमु सवलो मिली वञे जेको कंदा रहूं। रब करीम उन्हीअ जे सदके में असां सभिनी सां मेहरबानी फरमाए। त मुआज़ सुहणे इहो अर्ज़ कयो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अंत मूत व लिसानुका रतबन मिन ज़िक्रिल्लाह। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहा नेकी वारी ॻाल्हि ही आहे त तुंहिंजो मौत थिए त तुंहिंजी ज़ुबान अल्लाह जे ज़िक्र सां आली। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ज़ोर सां जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ज़िंदगीअ में ज़िक्र कंदो रहो अल्लाह जो, जॾहिं मौत थिए, जॾहिं बि आख़िरी टाइम असांजो थिए त असांजी ज़ुबान अल्लाह जे ज़िक्र सां आली हुजे। यादि रखो, पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजे घर वारनि खे बि इहो ताकीद कयो त घरनि में ज़िक्र कंदा रहनि। अल्लाह जो ज़िक्र जंहिं घर में हूंदो, रब करीम थो ॼाणे त उहो घर हमेशह ख़ुशियुनि सां आबाद रहंदो। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी